काजी अहमद शहर में फाजुल शाह कब्रिस्तान में जनाज़े गाह ते हारियन पारां कब्ज़े करण खिलाफ़ सियासी समाजी अगवाननि पारां ना वलीमत प्रेस क्लब खां पैदल मार्च कयो पियो वञे। अचो त इन सिलसिले में हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। वो काजी अहमद में फाजुल शाह जी सरकारी जनाज़े गाह ते पठाणनि तरफ़ां कयल कब्ज़े खिलाफ़ आहे, जेको 8 वेसा हुयो जिंदे पठाण आस्ता ते लोढ़ा ॾेई करे हाणे उते घर ठाहिया आहिनि ऐं माण्हुनि खे अवाम खे जनाज़े गाह जे लाइ जॻह नथी लभे। कॾहिं रोडनि ते, कॾहिं रस्तनि ते, कॾहिं प्राइवेट पार्कुनि में जनाज़ा पढ़ी जनाज़े गाह ऐं मयतनि जी तौहीन कई थी वञे। जनाज़े गाह ते पठाण जो कब्ज़ो आहे, जेको पहिरीं लोढ़ो ॾिनो उन खे वधाए हाणे जेको आहे वॾी बिल्डिंग ठाहे वेही रहिया आहिनि। असां था चवंदा जेको आहे जनाज़ो हिकिड़ो त उते मुक़ाम में जॻह कान्हे का। असांजो मुतालबो आहे MPA ABN मुख्तियार कार AC DC त इन्हनि शयुनि जी तहक़ीक़ात कयो। असां अॻु में बि उन्हनि खे इहे शयूं लिखत में रिटन में ॾिनियूं आहिनि, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, इन्हनि जो को बि अमल न आहे ऐं हीउ मसइलो जल्द खां जल्द जेको हल कयो वञे, न त असां हिन लॉन्ग मार्च जो दाइरो वधाईंदासीं। थी सघे असां CM हाउस ताईं बि इहो दाइरो वधाए ऐं उते बि असां जेको आहे पंहिंजा हीउ मुतालबा उते रखंदासीं। कैमरामैन अब्दुल वहाब संगरा सां गॾु एजाज़ अली संगरा, सिंध TV न्यूज़, नावली।